नाज़रीन अवां बुलेटिन में अहम खबर शेयर पिया कयूं तो इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त मुतासिरन खे तैयार थियल खाधो पानी मच्छरदानियूं ऐं दवाऊं फराहम कई पई वञनि। पंहिंजे जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त बरसात मुतासिरन में 1,31,988 टेंट विरहाया आहिनि। मुतासिरन खे 5,73,845 मच्छरदानियूं बि फराहम कयूं आहिनि। हिन जो चवण आहे त 4,293 मुतासिरन खे फोल्डिंग बिस्तरा बि ॾिना विया आहिनि। बरसात ऐं ॿोॾि मुतासिरन खे 1,350 चुल्हा बि फराहम कया आहिनि। शर्जील मेमर जो चवण आहे त कराची जे 5 ज़िलनि में क़ाइम 40 रिलीफ कैंप्स में 17,137 मुतासिरन खे तरसायो आहे। हैदराबाद डिवीज़न में 296 रिलीफ कैंप्स में 78,731 मुतासिर मौजूद आहिनि। सूबाई वज़ीर जो चवण आहे त सखर डिवीज़न जे 568 रिलीफ कैंप्स में 68,622 मुतासिरन खे तरसायो आहे। शहीद बेनज़ीराबाद जे 576 रिलीफ कैंप्स में 1,09,192 मुतासिर, लाड़काना डिवीज़न जे 481 रिलीफ कैंप्स में 2,31,803 ऐं मिपो ख़ास डिवीज़न जे 68 रिलीफ कैंप्स में 39,758 ॿोॾि ऐं बरसात मुतासिर तरसियल आहिनि। नाज़रीन अवां सां हिकु ॿीहर अहम खबर शेयर पिया कयूं त इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त मुतासिरन खे तैयार थियल खाधो पानी मच्छरदानियूं ऐं दवाऊं फराहम कई पई वञनि। पंहिंजे जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त बरसात मुतासिरन में 1,31,988 टेंट विरहाया आहिनि। मुतासिरन खे 5,73,845 मच्छरदानियूं बि फराहम कयूं आहिनि। हिन जो चवण आहे त 4,293 मुतासिरन खे फोल्डिंग बिस्तरा बि ॾिना आहिनि। बरसात ऐं ॿोॾि मुतासिरन खे 1,350 चुल्हा बि फराहम कया आहिनि। शर्जील मेमर जो चवण आहे त कराची जे 5 ज़िलनि में क़ाइम 40 रिलीफ कैंप्स में 17,137 मुतासिरन खे तरसायो आहे। हैदराबाद डिवीज़न में 296 रिलीफ कैंप्स में 78,731 मुतासिर मौजूद आहिनि। सूबाई वज़ीर जो चवण आहे त सखर डिवीज़न जे 568 रिलीफ कैंप्स में 68,622 मुतासिरन खे तरसायो आहे। शहीद बेनज़ीराबाद जे 576 रिलीफ कैंप्स में 1,09,192 मुतासिर, लाड़काना डिवीज़न जे 481 रिलीफ कैंप्स में 2,31,803 ऐं मिपो ख़ास डिवीज़न जे 68 रिलीफ कैंप्स में 39,758 ॿोॾि ऐं बरसात मुतासिर तरसियल आहिनि।